बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम ब्यूरो टाइम जैकबाबाद सां गॾु अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, सिंध अंदरि जेके मुख़्तलिफ़ हूअं त सॼी सिंध जी सूरत हाल हिकु जहिड़ी आहे, पर असां हिन वक़्तु सिंध जे जैकबाबाद ज़िले जे स्कूलनि में तालीमी इमरजेंसी जी जेका सरकार ॻाल्हि कई आहे उन हवाले सां ही प्रोग्राम करे रहिया आहियूं। जेके स्कूलनि जी सूरत हाल आहे, ॻोठाणे इलाइक़नि में जेके स्कूल आहिनि उन्हनि जी त बदतरी ऐं बदहाली ॾिसण वटां आहे, पर जेके जैकबाबाद ज़िलई हेडक्वाटर जे अंदरि जेके स्कूल आहिनि उहे बि नियाणियुनि जा जेके स्कूल आहिनि उन्हनि जी केतिरी बदतरीन सूरत हाल आहे, उन मुतलिक़ ई ॿियो प्रोग्राम असां करे रहिया आहियूं। त उते नियाणियुनि जे स्कूलनि में न त उन्हनि खे पाणी पीअण जे पाणी जी सहूलियत आहे, न को फर्नीचर आहे, न को उते इलेक्ट्रिक बिजली जी जेका सप्लाई आहे। घेड़ी कहर जी गर्मी में उहो बिजली घंटनि जा घंटा एॾी बदतरीन लोड शेडिंग हुजे थी, जंहिंमें मासूम ॿाला एॾे गरम काढ़ जे मौसम में वेही नथा सघनि क्लासनि में। उहे नियाणियूं हेठि फर्श ते वेही तालीम पिराइनि थियूं, उहो फर्नीचर जा जेके ठीका थियनि था उहे डायरेक्टर साइड खां उहे ठीका कीअं थियनि था, उहो मामिलो कीअं थिए थो, उहो फर्नीचर कंहिंखे मिले थो, फर्नीचर किथे आहे, जो अहिड़े जदीद दौर में हाई स्कूल जेको नियाणियुनि जो हुजे उन में बि तालीम पिराईंदड़ नियाणियूं जेके आहिनि उनखे वेहण जे लाइ सहूलियत बि न हुजे, ऐं फर्नीचर न हुजे जंहिं डेस्क ते वेही उहे ॿार पढ़नि, उहे मासूम नियाणियूं पढ़नि, सो उहा बि सहूलियत न हुजे त हीअ बदतरी इन खां वधीक बि कहिड़ी थी सघे थी। पीअण जे पाणी जी सहूलियत न हुजे, जेके इलेक्ट्रिक फैन्स आहिनि उहे स्कूल में उहे न हलनि, ऐं काढ़ जी गर्मी में नियाणियूं गर्मी में उहे बि फर्श ते वेही पढ़नि, त उहा इंतिहाई हिकिड़ी बदतरीन सूरत हाल लेखबी। इहो समूरो सिलसिलो इहो कीअं माहौल आहे ऐं उहे नियाणियूं कहिड़ी सूरत हाल में तालीम वठी रहियूं आहिनि, उन सूरत हाल खे वाज़िह पियो करे सिंध टीवी न्यूज़ जैकबाबाद जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर ज़ैन सरकी। अचो त ॾिसूं। जी साहब, जैकबाबाद जा जेके सरकारी स्कूल आहिनि, प्राइमरी साइड जा हुजनि या सेकेंडरी साइड जा हुजनि, सरकारी स्कूलनि में जेकी सहूलियतुनि जी तमामु घणी खोट आहे। हिन टाइम बि असां जैकबाबाद जे ॿिनि स्कूलनि जी जेका कंडीशन तव्हांखे ॾेखारींदासीं, त जंहिंमें गवर्नमेंट गर्ल्स हाजी अलन ख़ान कैंपस स्कूल आहे, जंहिंमें ॿियो जेको स्कूल आहे सरदार मोहम्मद अमीन खोसो स्कूल आहे, उन्हनि जी जेको तव्हांखे कंडीशन ॾेखारींदासीं। उते वेंदासीं त उन्हनि खां पुछा कंदासीं हेडमास्टर खां, हेड मिसिस खां, त कहिड़ी कहिड़ी शयुनि जी खोट आहे, सरकार पारां तालीम खाते पारां कहिड़ी कहिड़ी शयूं हिते मुहैया कयूं आहिनि, फर्नीचर जी केतिरी खोट आहे, क्लासनि जी केतिरी खोट आहे, स्कूल जे अंदरि पखनि जी केतिरी खोट आहे, ऐं बिल्डिंग जी छा कंडीशन आहे। इहे सभु सूरत हाल खे ॾिसण लाइ वेंदासीं इन ॿिनि स्कूल में वञी करे, उनखां पुछा कंदो जो छा चवणु आहे। गर्मी बि ॾाढी आहे, हिकिड़ो पखो ठारायूं था त ॿियो ख़राबु थिए थो, ॿियो पखो ठारायूं था त टियों ख़राबु थिए थो, बेंचा बि नंढड़ियूं आहिनि, हिकिड़ी डेस्क ते 5-5 ॼणियूं आहिनि, तो गर्मी बि ॾाढी आहे, क्लास में नंढड़ियूं डेस्क आहिनि। रिक्वेस्ट करा थी त असांजे स्कूल में पखा ॾिना वञनि, बेंचा ॾिनी वञनि, छो जो करे छोकिरियूं माशरा खोड़नि 84 ॿार अचनि था जेका गैरहाज़िर, उनखे किथे विहारंदासीं। असांखे प्लीज़ पखा ॾिना वञनि, असांजी सहूलियत करनि। क्लास बि घटि आहिनि असांजे स्कूल में, हिकिड़ी क्लास में 80 ॿार आहिनि, रिक्वेस्ट करूं था त पखा असांखे हणाए ॾियो, शमसी सोला बि ॾियो। जी सर, हिते डेस्क बि न आहिनि सर, हिकिड़ो पखो ख़राबु थियो, ॿियो ख़राबु थिए थो सर, रोज़ु हिते मिस्त्री बीठो आहे सर, असां रोज़ु हिते गर्मी थिए थी, 5-5 डेस्क आहिनि, हिते हिकु डेस्क आहे नंढड़ी, 5-5 छोकिरियूं वेहनि था सर, हिते स्मेल बि घणी अचे थी सर, हेठि बि छोकिरी बेहोश थियनि थियूं 5-5। असांजे स्कूल में पखा बि नथा हलनि, असांजे स्कूल में खोड़ ॿार आहिनि, हिन जे करे असांजे स्कूल जा ॿार बेहोश थियनि था। असांजी बाबरा वारनि खे गुज़ारिश आहे कि असांजी बिजली हलाइनि स्कूल टाइम में। मां क्लास 2 में पढ़ंदी आहियां। असांजे स्कूल में बिजली जो घणो मसइलो आहे, पखा नथा हलनि, गर्मी जे करे असांजी पढ़ाई जो नुक़सानु थी रहियो आहे। ॿिए क्लास में पढ़ंदी आहियां। असांजे स्कूल में बिजली जो तमामु घणो मसइलो आहे, असांजे स्कूल में पखा नथा हलनि, असांजे स्कूल में गर्मी जे कारण हर रोज़ु छोकिरियूं बेहोश थियनि। असांजी बाबरा वारनि सां गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजे स्कूल टाइम ते बिजली हलाओ। में बेंचूं न आहिनि, पखा शमसी त नथा हलनि, सॼा ख़राबु थिया आहिनि, असांखे महिरबानी करे पखा ठाहे ॾियो। गर्मी जी वजह खां असांजी पढ़ाई अर्ज थिए थी, महिरबानी करे असांखे पखा ठाहे ॾियो। सर, असांजे स्कूल में पखनि जी ऐं बिजली जो घणो मसइलो आहे। पाड़े वारा असांजे स्कूल जी छतुनि जे मथां जेके सोलर पिया आहिनि, असांजो कटे करे ॿियूं तरह हणी था वञनि, पंहिंजूं हणी था वञनि। असांजे स्कूल में डेस्कनि जो बि मसइलो आहे, बिजली जो घणो मसइलो आहे। क्लास
क्लास बि घटि आहे ऐं असां हिकिड़ी क्लास में 60-70 ॿार वेठा आहियूं। गर्मी में छोकिरियूं बेहोश थियनि थियूं। असां बि गर्मी खां परेशान थी पढ़ाई नथा करे सघूं। महिरबानी करे असां लाइ को बंदोबस्तु करायो। असांजे स्कूल में तमामु घणी गर्मी आहे ऐं असांखे पखनि जी बि तमामु घणी ज़रूरत आहे ऐं हिन मौसम में ना ई असां सही सां पढ़ी सघूं था। ऐं अगरि असां वटि सोलर सिस्टम आहे त जेके पाड़े वारा आहिनि उहो कनेक्शन कटे करे पंहिंजे घर ॾे उहो सिस्टम करनि था, जंहिंजे करे असांजे स्कूल में पखा बि नथा हलनि ऐं असांखे पढ़ण में तमामु घणी तकलीफ़ अचे थी। ऐं बिजली जो टाइम बि उहो ई रखियलु आहे जंहिं टाइम असां घर वञूं त पोइ लाइट अचे थी ऐं जॾहिं असां स्कूल में आहियूं त उहा लाइट बि नथी अचे। असांखे पढ़ण में तमामु घणी मुश्किल अचे थी ऐं ना ई असां पढ़ी सघूं था। असां गर्मी में केतिरियूं ई असांजी छोकिरियूं बेहोश थी वियूं आहिनि, जंहिंजे करे असांजी पढ़ाई में मुश्किल बि अचे थी ऐं असां पंहिंजी पढ़ाई ते सही सां फोकस बि नथा करे सघूं। अदा असां वटि फैसिलिटी न आहे। असांजे क्लासरूम्स ॾाढा घटि आहिनि ऐं ॿार वधीक आहिनि। ॿार एडमिशन कराइनि था ऐं स्कूल जी पढ़ाई ॾाढी सुठी आहे। इन करे असां हिते वेहूं था ऐं गर्मी जी वजह को सहूलियत न आहे, पखा न आहिनि, असांजो सोलर सिस्टम ख़राबु आहे, पाणी जी सहूलियत न आहे, टैंकी आहे, पाणी न आहे, हुनजी सहूलियत बि न आहे, थधो पाणी बि नथो अचे। ऐं असांजी क्लास में असां 9th क्लास जा शागिर्द आहियां। मां 9th क्लास में 135 ॿार आहिनि, जंहिंजी वजह खां अधु असां ॿाहिरि वेठा आहियूं, अधु क्लास जे अंदरि वेठा आहिनि। तव्हां ॾिसी सघो था असांजे लाइ गर्मी जी वजह खां तबियत ख़राबु थी वेंदी नंढड़नि जी, पोइ तालीम हासिलु नथा करे सघनि। तालीम असां हासिलु कंदा आहियूं। हीअ गर्मी आहे ॾाढी, तव्हां ॾिसो था पाण स्कूल में अचो था, अची वञो ॾिसो। असांखे गवर्नमेंट खां दरख़्वास्त आहे त असांखे सहूलियत करनि। सोलर सिस्टम जी पखा ख़राबु आहिनि, पखा ऐं असां वटि फर्नीचर न आहे, डेस्क्स न आहे, जंहिंजी वजह खां ॿाहिरि बीठा हूंदा आहिनि। मुंहिंजे लाइ असांखे डेस्क्स खपनि थियूं, असांखे डेस्क्स ॾेई वञनि त असांखे फराहम करे वञनि। अदा असांजी क्लासनि में तव्हां ॾिसी सघो था कि 9th क्लास जी स्टूडेंट्स खोड़ हूंदा आहिनि ऐं असांजी हिकिड़ी क्लास आहे, सेक्शन बि 2 न आहिनि ऐं असांजी क्लास में खिड़कियूं खुलंदियूं न आहिनि। अगरि खुलंदियूं आहिनि बि पराया घर ज़ार थींदा आहिनि, असां नियाणियूं कीअं हो त खोले करे वेही रहूं, परमिशन न आहे। ऐं असांजी क्लासनि में फैन नथा हलनि ऐं ना ई पोइ असां तंहिं करे ॿाहिरि अची पढ़ूं था। तव्हां ॾिसो था पाण असांखे उस बि लॻे थी। ॿियो तव्हां पाण ॾिसी सघो था असांजे स्कूल में खोड़ सहूलियत न आहिनि ऐं कहिड़ी सहूलियत न आहिनि? असांजे स्कूल में वॉशरूम आहे लेकिन उते सफ़ाई न आहे, पाणी बि न आहे ऐं फिनाइल वग़ैरह बि न आहिनि असांजे स्कूल जे लाइ। ऐं क्लासनि में असांजे हिन फैन हिकिड़ो हले थो जंहिं ते पूरी छोकिरियूं नथियूं वेही सघनि ऐं बिजली हले थी त पोइ सही आहिनि, बिजली नथी हले त पोइ कुझु हर रोज़ु पोइ छोकिरियूं बेहोश थियनि थियूं। फर्नीचर न आहे छा? फर्नीचर बि न आहे। हिकु डेस्क ते त 5 छोकिरियूं वेहूं था, 5 कीअं वेही सघंदासीं? त पाण बि ॾिसी सघो था असां वरी बि असां एडजस्ट करूं था। जीअं त पखा न आहिनि तंहिं करे बेहोश थियनि थियूं। डेली बेसिक ते असांजी 9th क्लास में त 5-6 थींदियूं हर क्लासिस में ईअं थिए थो। जी अदा जंहिंजो असां ॿुधाए नथा सघूं केतिरी असांखे थिए थी, अनलिमिटेड असांखे मतिलबु ॾुखियाई थिए थी, पोइ असां कीअं करूं? तव्हां पाण सम्झी सघो था। असांजी रिक्वेस्ट आहे की असांखे पखा ॾियनि। असांखे सोलर सिस्टम आहे लेकिन असांजे मैडम असांजो सर डेली ठाराए करे उते पैसा वेस्ट करनि था, लेकिन उहे ख़राबु थी था वञनि। असांखे लाइट हणाए ॾियनि ऐं असांजे स्कूल जे टाइम में लाइट हले, इहा रिक्वेस्ट आहे। असांजे स्कूल में पाणी जी सहूलियत न आहे, पाणी जी सहूलियत थी वञे। छो जो गर्मी आहे ऐं क्लास में स्टूडेंट्स जी तादाद वधीक आहे, इन वजह खां असांखे ॿाहिरि वञिणो पए थो मजबूरन। ऐं असांजे स्कूल में क्लासिस बिल्कुलु घटि आहिनि ऐं हिकिड़े सेक्शन में 135 स्टूडेंट्स आहिनि, त पोइ कीअं मतिलबु स्टडी थींदी? हिकु क्लास नंढड़ी आहे ऐं वेंटिलेशन क्लास में बिल्कुलु बि न आहे। अगरि असां दरी खोलूं था त स्मेल अचे थी, जंहिं वजह खां असां स्टडी करे नथा सघूं। इन वजह खां मजबूरन असांखे ॿाहिरि वञिणो पए थो गर्मी में। जी बिल्कुलु फर्नीचर जी खोट आहे तमामु। अगरि फर्नीचर हुजे हा त असांखे हेठि वेहण जी नौबत ई न अचे हा। ऐं क्लासिस घटि आहिनि। हिकिड़ो सेक्शन आहे 9th क्लास जो जंहिं में 135 स्टूडेंट्स आहिनि, त क्लासिस अगरि सेक्शन करनि, अगरि क्लासिस हुजनि त सेक्शन थींदो न, क्लासिस ई न आहिनि ऐं क्लासिस जी खोट आहे, तिन वजह खां सेक्शन अलॻि नथा थी सघनि। वॉशरूम आहे लेकिन उनमें पाणी न आहे ऐं जेको आहे सो पाणी जी खोट आहे ऐं सोलर जेके लॻल आहिनि उहे ख़राबु थी चुका आहिनि। स्कूल वारा बार बार ठाराइनि था पर उहे सही नथा थियनि, तंहिं वजह खां पखा नथा हलनि, इन वजह खां असां गर्मी में ॿाहिरि वञिणो पए थो। तालीम में असां स्टडी करे ई नथा सघूं। एॾी गर्मी में असांजो दिलि चवंदो आहे तालीम करूं, पर गर्मी ॾिसी करे मतिलबु स्टडी बिल्कुलु बि नथा करे सघूं असां। अदा गर्मी जी वजह खां क्लास में तमामु घणी गर्मी आहे, न पखा हलनि था न काई शइ हले थी, जगह असां ॿाहिरि मतिलबु बिजली बि टाइम ते हले नथी, बार बंदि थी वञे थी, जगह असां ॿाहिरि वेठा आहियूं। न अदा एॾो वधीक न आहे, मतिलबु कोई काई शइ ऑफिस में रखियल आहे, क्लासिस में कोई फर्नीचर न आहे, डेस्कनि जी तमामु घणी खोट आहे। ॿार डेस्क हुजनि त असां ॿाहिरि बि वेही सघूं था, पर क्लासिस बि न आहिनि, तव्हां इन जे करे असां ॿाहिरि वेठा आहियूं। मुंहिंजी क्लास में टोटल 84 ॿार आहिनि।
जंहिंमां माशाअल्लाह 70, 75 कॾहिं त 80 बि अची वेंदा आहिनि। तव्हां पाण ॾिसी रहिया हो मतिलबु हाणे जेके ॿार एब्सेंट आहिनि अगरि जे उहे अचनि त किथे वेहनि, उन्हनि खे मां किथे वेहारां। ऐं इन्हनि खे ई तव्हां पाण ॾिसो था 11 बजे लाइट हली थी वञे, सोलर सिस्टम त आहे ई न, जो हुजे सोलर सिस्टम आहे पर हिकु अधु पखो सॼे ॿारनि खे त हवा नथो ॾेई सघे न। एॾी गर्मी थींदी आहे ॿारनि खे, काफ़ी ॿार त बेहोश बि थी वेंदा आहिनि। कई दफ़ा ईअं बि थियो आहे असांजे स्कूल में, असांजी क्लासनि में। हाणे पोइ बाक़ी रही ॻाल्हि असांखे पढ़ाइणो आहे, पोइ जंहिं बि हाल में बाक़ी असांजी जीअं त मैडम चयो अगरि असांजी उहा मदद कंदा त उन्हनि जी महिरबानी थींदी। अदा जेके बि इश्यूज़ आहिनि न, इहे तव्हां हींअर पाण पंहिंजी ज़ुबान सां ॿुधाए रहिया हुयो असांखे शॉर्टेज आहे, बिल्कुलु क्लासिस जी शॉर्टेज आहे, फैन जेको आहे प्रोवाइड न कया विया आहिनि असांजी क्लासनि में। ऐं इन खां अलावा जेको फर्नीचर आहे उहो बिल्कुलु बि असांजे स्कूल में जेको आहे न प्रोवाइड न कयो वियो आहे। असांजा न फ़क़ति हिते हे 9th क्लास जो स्टूडेंट्स, तव्हां जेकॾहिं अॻिते विज़िट कंदव त असांजे प्राइमरी सेक्शन में बि जेको आहे तव्हांखे ॿार हेठि वेठल ई मिलंदा। जी बिल्कुलु, पाणी जो त बिल्कुलु बि हिते जेको आहे बंदोबस्तु न आहे। असांजूं जेके टीचर्स आहिनि उहे पंहिंजे तरफ़ खां जेको आहे ॿारनि खे पोर्टेबल वाटर जेको आहे पीअण जो पाणी उहो लाराए ॾींदियूं आहिनि। सॼियूं जेके टीचर्स आहिनि उहे पंहिंजे तरफ़ खां। बाक़ी वॉशरूम आहिनि पर वॉशरूम में जेकॾहिं पाणी न आहे, पाणी जी सहूलियत न आहे त पोइ कहिड़े कम जा। बिल्कुलु बि वॉशरूम आहे पर उते पाणी उते बि प्रोवाइड न कयो वियो आहे। उस्ताद त अदा कंहिं न कंहिं तरीक़े सां जेको आहे पंहिंजो ठीकु आहे उनखे जॉब करणी आहे, नौकरकी ते नखरा की। बाक़ी ॿारनि जो आहे जेकॾहिं उन्हनि जो लर्निंग प्रोसेस अहिड़ी सिचुएशन में थींदो, अहिड़ी गर्मी में जिते हुते हुनखे फैसिलिटेट न कयो वेंदो त उहो लर्निंग प्रोसेस जेको आहे उहो गेन न कंदा। जेको टीचर्स पढ़ाए थी उहो गेन न कंदा। जेको आहे गर्मी आहे, जेकॾहिं गर्मी आहे त उहो ॿार ऑटोमेटिकली डिस्टर्ब हूंदा त उन्हनि जो लर्निंग जो कीअं जेको आहे पूरो थींदो, कीअं उहे मोट ॾींदा उनजी जेके उनजी टीचर्स उनखे सिखिया ॾेई रही आहे या जेको पढ़ाए रही आहे। सर अनफॉर्चुनेटली असांजा जेके बि लीडर्स आहिनि उहे वेही करे ॻाल्हियूं त घणियूं ई कंदा आहिनि। शाह साहब जो बि घणो कुझु ॿुधण में आयो आहे, जेको बि ब्लेम आहे हुन टीचर्स ते ई हयो आहे। त असांजे सिंध जा, ख़ासि करे सिंध जा जेको आहिनि उस्ताद उहे गोसड़ू आहिनि, उहे स्कूलनि में नथा वञनि। शाह साहब खे आउं रिक्वेस्ट कंदसि त हिकु भेरो असांजे हिन एशिया जे गरम तरीन जेको इलाइक़ो जेकबाबाद आहे हिते जे स्कूलनि में विज़िट करे ऐं ॾिसे त हुन केतिरो फैसिलिटेट असांजे स्कूलनि खे कयो आहे, या हितां जा उस्ताद पढ़ाइनि था या नथा पढ़ाइनि। असांजा उस्ताद बाक़ाइदा सिंसियरली हर स्कूल में जेको आहे गवर्नमेंट स्कूल में पढ़ाइनि था ऐं उन्हनि जो जेकॾहिं कॉम्पिटिशन उहे करायो वञे न प्राइवेट स्कूल वारनि सां त मां दावे सां चई सघां थी त असांजे स्कूल जा ॿार ई जेको आहे विन कंदा। छो त प्राइवेट स्कूल जेके बि आहिनि, असांजी वेसिनिटी में बि हिकिड़ो स्कूल आहे, जेकॾहिं तव्हां उनजो विज़िट कंदव उनजे टीचर्स खां पुछंदव त तव्हांजी एजुकेशन तव्हां किथां पढ़ाई आहे त ऑनेस्टली आउं चवां थी त उहे असांजे स्कूल जो नालो वठंदा। जेके बि प्राइवेट स्कूल में टीचर्स पढ़ाए रहियूं आहिनि उहे तक़रीबन गवर्नमेंट स्कूल खां ई पढ़ी करे उते टीचर थियूं आहिनि। जेकॾहिं उहे उते सुठो पढ़ाइनि थियूं त उनजो क्रेडिट कंहिं थो वञे, ऑटोमेटिकली उहो क्रेडिट जेको आहे गवर्नमेंट जी टीचर्स ॾेई वञे थो, छो त उहा उते तालीम पिराए करे उतां जे ॿारनि खे पढ़ाइनि थियूं। मां गवर्नमेंट गर्ल्स कैंपस स्कूल हाजी अलन खान जी HMP ॻाल्हायां। असांजे स्कूल में तक़रीबन 1500 खां मथे जेके शागिर्दनि ज़ेर तइलीम आहिनि। 790 ॿार जेको असांजो प्राइमरी सेक्शन में आहे। इन खां अलावा जेके आहिनि सेकेंड सेक्शन में ॿार असांजा आहिनि। असां वटि जेको आहे त क्लासनि जी तमामु घणी शॉर्टेज आहे। हिकु क्लास में असांजो 80 ॿार वेठो आहे। जीअं हाणे तव्हां ॾिसी रहिया आहियो केॾा ॿार हिकु बेंच ते जेको आहे 4-4, 5-5 ॿार गॾु वेठा आहिनि। तमामु घणी शदीद गर्मी हुजण जे करे ॿार डेली जेको आहे बेहोश पिया थियनि ऐं उन खां अलावा उन्हनि जी पढ़ाई मुतासिर बि थिए। पर हाणे उहो जेको आहे तमामु ख़राबु थी चुको आहे। असां काफ़ी दफ़ा उनखे ठाराइण जी कोशिशि कई आहे, बल्कि ठारायूं पिया, हिकु ॾींहुं पखा हलनि था, ॿिए ॾींहुं बंदि था थी वञनि पिया। असां जेको आहे आला अमलदारनि खे, पंहिंजे एजुकेशन ऑफिसर्स खे ऐं डिप्टी कमिश्नर साहब जिन खे असां रिक्वेस्ट कयूं था महिरबानी करे असांजे स्कूल में जेको आहे सोलर सिस्टम कयो वञे ताकी जीअं असांजे ॿारनि जी पढ़ाई डिस्टर्ब न थी सघे। इन खां अलावा जेके असां वटि क्लासरूम घटि आहिनि, असांजी एतिरी इनरोलमेंट आहिनि। शहर में तक़रीबन असांजो सिटी में जेको पहिरियों नंबर स्कूल आहे हाजी अलन खान जमालिया, ऐं इनरोलमेंट जे हवाले सां बि ॾिठो वञे त जेको आहे सभ खां वधीक जेकी इनरोलमेंट आहे असांजे स्कूल में आहे। तव्हां बि हींअर ॾिसो पिया ऐं अॻिते हली तव्हां ॾिसंदव त अञा असांजा ॿार जेके आहिनि इन खां वधीक क्लासनि में ॿार वेठा आहिनि। इन करे असां उन्हनि खे रिक्वेस्ट कयूं था महिरबानी करे असांखे क्लास बि जेके ॾिना वञनि ताकी असांजे ॿारनि जी हिते ग़रीब नियाणियूं जेके पढ़नि थियूं पियूं पाड़े वारनि जूं उहे जेके आहिनि सुठी तइलीम हासिलु करे सघनि। ऐं इन्हनि जेके आहिनि जेके हिते असां वटि परेशानियूं आहिनि, मुश्किलातूं आहिनि, जेके आहिनि उहे असांजूं हल कयूं वञनि। असां हाणे उस्ताद आहियूं, असां उन्हनि खे तइलीम ॾींदासीं भले केतिरी बि असांखे ॾुखियाइयूं अचनि, ठंडी डेक सां हुजनि चाहे न हुजनि। असां ज़मीन ते वेही करे बि
असां जेको ॿारनि खे असां पढ़ाए सघूं था ऐं पढ़ाईंदा बि हुआसीं। जॾहिं असां वटि फर्नीचर न हुयो त असां जॾहिं स्टार्ट कयोसीं त असां धरती ते वेही करे असां ॿारनि खे हेठि जेको सेक्शन आहे उते हेठि असां वटि फर्नीचर कोन्हे। असां हाणे जेको असांजो ऑफिसर आहे सर मोहम्मद इस्माइल साहिब जन असांखे कुझु फर्नीचर ॾिनो आहे। इन खां अलावा बि असांखे फर्नीचर जी ज़रूरत आहे। डेस्कूं ॿारनि वटि न आहिनि, हेठि ॿार हेठि वेठा हूंदा, पर हाणे तव्हां मथे जेको हलंदो तव्हां ॾिसंदो त उते बि जेके असांजा ॿार हेठि ज़मीन ते वेठा आहिनि। असां वटि फर्नीचर न आहे, वॉशरूम असां वटि आहिनि पर उहे जेके आहिनि सही कंडीशन में न आहिनि जीअं असां उन्हनि खे यूज़ करे सघूं। असां वटि पाणी जो मसइलो आहे, उनजी असां कंप्लेंट कराईसीं काफ़ी। असां जेको आहे पंहिंजे एजुकेशन ऑफिसरनि खे चयोसीं, असां मथे कंप्लेंट कराईसीं पर को बि उनजी वाह कोन्ह थी। इन लाइ असां जेको हाणे गुज़ारिश कयूं था त ख़ुदा रा असांजे स्कूल जी जेके आहे वाह कई वञे, असांखे जेको आहे इहे ज़रूरतुनि जूं जेके बि असांजूं आहिनि असांखे मुहैया कयूं वञनि। महिरबानी। पखा न आहिनि, हलनि नथा, ख़राबु आहिनि। असांजा बेंचा बि भॻल आहिनि, वेही नथा सघूं, गर्मी आहे, असां पढ़ी नथा सघूं। असां 2-3 ॼणा वेठा आहियूं, गर्मी थिए थी असांखे। पखा न आहे, बिजली न आहे, फर्नीचर न आहे असांखे। हिते न बिजली आहे न बेंच आहिनि सही, भॻल आहिनि बेंचा, पखा सॼो ॾींहुं बिजली नथी हले, असां पढ़ी नथा सघूं। हिक सां पखो झलूं था, ॿियो पढ़ी बि नथा सघूं। हर शइ जी असांखे खोट आहे हिते। क्लास घटि आहिनि असां वटि, हिकु ॾिसो नंढी क्लास आहे हिते, 3 ॼणा हिकु बेंच ते वेहूं था असां। असांजा पखा नथा हलनि, पखा हलनि था बि कॾहिं कॾहिं हलनि था, कॾहिं कॾहिं नथा हलनि। हाणे त खोड़ पखा ख़राबु थी विया आहिनि। अॻे हिकिड़ो हलंदो हुयो, मिड़ई साह हुयो, हाणे नथो हले। हाणे असां पढ़ाई करूं या पखा हणूं, पढ़ाई करूं था बि ध्यानु हेॾे होॾे थिए वञे थो, सबक़ु कचो थो थी वञे। जी असांखे अहिड़ो पघार अची वञे, असां हर रोज़ु वञी असां पंहिंजी ड्रेस धोरायूं था। सोड़ा बेंचा न आहिनि सर, बेंचा सोड़ियूं आहिनि ऐं बेंचा वॾियूं बि न आहिनि। असां थेला बि हेठि करे चवनि था, असां हिते थेला टंगूं था। हे थेला असांजा किरी था पवनि, फाड़िजी पवनि था, किताबां फाड़िजी पवनि था। इनजे करे असां पढ़ाई सही नथी थिए। जी पखा बि नथा हलनि। साईं असां वटि हिते तमामु हिते वॾी गर्मी आहे, न बिजली आहे ऐं असांजी दिलि ई नथी चए त असां पढ़ूं। एॾी गर्मी आहे असांजी दिलि ई नथी चए असां पढ़ूं। ऐं क्लास में पखा सफ़ा न आहिनि। ऐं अॻे हिकिड़ो पखो हलंदो हुयो, मुड़ी सहारो हो, हाणे उहो पखो बंदि आहे। पना हिक ॿिए खे पननि जे ज़रिए पाण खे हवा बि ॾियूं था, पोइ बि हवा माना नथो थिए, पढ़ी नथा सघूं। बेंचां सोड़ियूं आहिनि, बेंचनि ते जाइ न आहे। एतिरा छोकिरा आहियूं, एतिरा शागिर्दूं आपस में त वेही बि नथा सघूं। ऐं कॾहिं कॾहिं बीह रहंदा आहियूं अगरि खोड़ शागिर्द थी वेंदा आहिनि। तमामु माना गर्मी आहे, असांखे हिते पढ़ण जो सुख न आहे, दिलि ई नथी थिए। गवर्नमेंट खे इहो खपे त हिते माना बिजली हलाए, को चङा को पखा ॾियनि, असांखे हवा लॻे, शमशी वारा पखा ॾियनि ऐं असांखे बेंचा ॾियनि जीअं ताकी असां खुलासा थी वियूं ऐं गर्मी असांखे न थिए। बेंचनि जी कमी आहे, ॿार ज़्यादा थी विया आहिनि, बेंचा न आहिनि सर। ऐं ॿियो सर गर्मी आहे, बिजली न आहे, बिजली कॾहिं अचे थी नथी अचे। बाक़ी सोलर वारा पखा लॻल, इहे हिको ॿिए ॾींहुं ख़राबु था थी वञनि सर पखो बि हिकिड़ा ॾिसो न, हिते 4-5 पखा हुजणु खपनि हा, हिकिड़ो बि नथो हले। गर्मी में सर बसि पढ़ूं था, निभाइणो आहे, कंदासीं न सर। गवर्नमेंट खे इहा अपील आहे त स्कूल में सहूलियत हुजणु खपे सर, पखनि वग़ैरह जी, बिजली वग़ैरह सहूलियत हुजणु खपे, सोलर जी सहूलियत हुजणु खपे सर। 3 ॼणा सर 6 ॼणा वेहूं था 1-2 बेंचनि ते। इहो सर मजबूरी आहे, भई ॿार वधीक आहिनि, बेंचा न आहिनि सर, वॉशरूम वग़ैरह आहिनि, पहुचा आहिनि, पाणी वग़ैरह न आहे हेॾो। हिन क्लास में सर स्टूडेंट जेको तादाद आहे उहो आहे 109 टोटल। जी ऐं हिते तव्हां पाण ॾिसो था त शागिर्द कीअं वेठा आहिनि थिया, बेंचनि जी असां वटि खोट आहे। ऐं बिल्डिंग बि तव्हां पाण ॾिसो था, इनखे रिकंस्ट्रक्शन थियणु घुरिजे बिल्डिंग जी। ऐं इन खां अलावा असां वटि बेंचिस जी फैसिलिटीज़ मतिलबु कि तादाद शागिर्दनि जो वधीक आहे, मटीरियल घटि आहे। पोइ असांजी इहा ई रिक्वेस्ट रही आहे, ऐं HM साहिब बि असांजे साम्हूं ई आहे, तव्हांजे साम्हूं ई आहे। साईं बि रिटिन में लिखी ॾिनो आहे ऐं नुमाइंदा बि अची चुका आहिनि, विज़िट करे विया आहिनि, क्लासिस जो तादाद केतिरो आहे, शागिर्द केतिरा आहिनि असां वटि। त उन पॉइंट ऑफ व्यू सां असां वटि मटीरियल जेकी आहे उहा कमी आहे। पोइ असांजी इहा ई रिक्वेस्ट थींदी हायर अथॉरिटीज़ खां त असांजे लाइ कम अज़ कम बेंचिस जो तादाद कयो वञे। ऐं इन खां अलावा बिजली जो बोराना तव्हांखे ख़बर आहे त सोलर सिस्टम जीअं आहे उहो लॉन्च करायो ॾिनो वञे। ऐं पखनि जो तादाद बि जीअं घटि आहे ऐं उन्हनि खे जेकॾहिं थी सघे हा उन्हनि खे क्लास बि वधाए वञनि ऐं प्लस में जेको मटीरियल आहे उहो बि असांखे फराहम कयो वञे। क्लास जो सर ॾिसो न, तादाद जेको आहे बिल्डिंग त वॾी आहे असां वटि, क्लास जो तादाद आहे घटि। हाणे जेकॾहिं असां उनखे कंस्ट्रक्ट कराईंदासीं त क्लासिस ठही वेंदा अल्हम्दुलिल्लाह। पोइ हाणे कंस्ट्रक्शन जे लाइ तव्हांखे ख़बर आहे बजट ईंदी आहे, बिल पास थींदो आहे, केरु पंहिंजे पैसे मां त न कराईंदो न।
पोइ अहिड़े क़िस्म जा लेटर असांजो साईं नबी बख्श अंसारी साहिबु एफर्ट्स वठे थो, रिटिन में हर दफ़े साईं जेके बि फॉर्मेलिटीज़ आहिनि उहे पूरी करे मोकिले थो। लेकिन मथां आया ताईं तव्हांजे साम्हूं आहे बिल्डिंग, तव्हां ॾिसो था बिजली हिते आहे न, पोइ इन पॉइंट ऑफ व्यू सां तव्हां हिते आया हो त तव्हां बि इन इशू खे महिरबानी करे साईं तालीम ते ॾिसो न, इंसान तालीम या कोई बि ॿारु आहे उहो तॾहिं ई पिराईंदो जॾहिं उहो मेंटली ऐं फिज़िकली फिट हुजे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿार जो असरु पए थो ॿार जे मथां, गर्मी जे करे हू गेन करण में जेको उनखे गेन करण जी सलाहियत आहे उन में कमी अचे थी, इहो त 100% श्योर आहे। हाणे मां हिते बीठो आहियां त जेकॾहिं मां ई फिज़िकली या मेंटली फिट न हूंदुमि मां ॿारनि खे कीअं पढ़ाईंदुमि। तंहिं करे ॿार तालीम उन माहौल में पिराइबो आहे जंहिंमें उहो पंहिंजे पाण खे ख़ुशि महसूसु करे। ख़ुशी महसूसु तॾहिं थींदी जॾहिं बिजली ईंदी। हेॾो पघर छोकिरनि जा पघर वेंदा, उहो छा पढ़ंदो छा लिखंदो। जीअं त स्कूल जे विच जे शहर जो स्कूल आहे, हे ॾिसो था स्कूल जी कंडीशन छा आहे। तक़रीबन 1600 खां मथे असांजी इनरोलमेंट आहे, तक़रीबन 17 खां 18 जेको असांजा क्लास रूम्स आहिनि ऐं उनमें मुख़्तलिफ़ वरी ऑफिसूं आहिनि, साइंस हॉल आहिनि ऐं ज़बून हालत में जेको रिक्रिएशन हॉल आहे। न का हिते का जी चेक एंड बैलेंस आहे, न को तरीक़ेकार आहे। बाउंड्री वालियूं ई भॻियूं पियूं आहिनि, निकितियूं पियूं आहिनि। पोयों साइडनि मां जेको कुझु जेके रहाइश पज़ीर आहिनि या कुझु जेके शहर में बेकरियूं आहिनि उन्हनि जा किचन्स आहिनि, उहे अची फ़ौरन अची असांजे बाउंड्री वालनि जे मथां जेको आहे न पंहिंजी दीवारूं ठही अॾे विया आहिनि। असांजो वेंटिलेशन सॼो ख़तमु आहे। तव्हांखे सरासरी असां दौरो बि करायूं था, ॾिसो बि सही तव्हां क्लासनि में जेका आहे विटनेस हिकिड़ी सोचदी ॻाल्हि हूंदी आहे, को का ख़ुदा तरसी बि कई वञे, रहम कयो वञे सिंध जी तालीम ते। वरी वॾी महिरबानी आहे सिंध हुकूमत जी जंहिं असांखे किताब बि ॾिना, उस्तादनि जी बि महिरबानियूं जेके बाक़ाइदी अची पंहिंजा पीरियड्स वठनि था ऐं किताब बि ॿारनि खे मिली विया आहिनि। ग़रीब गुरबनि जो स्कूल आहे, को मिसकिननि जो मज़दूरनि जो लेबरनि जो स्कूल आहे, उन्हनि जा ॿार अची पढ़नि था। त महिरबानी करे ख़ुदा रा हेॾे तवजो ॾियो। तो हे बाउंड्री वॉल आहे, स्कूल जी कंडीशन ॾिसो, न को मैदान आहे चङी तरह, न को का शइ जी का सहूलियत आहे। बेसिक जेके नीड्स आहिनि, ज़रूरतूं आहिनि ॿारनि खे, उहे न आहिनि। चई थकी पिया आहियूं मुख़्तलिफ़ टाइमनि ते। कॾहिं असां पंहिंजे हेडमास्टर ते गुस्सो कंदा आहियूं, कॾहिं ऑफिस वारनि ते गुस्सो कंदा आहियूं, बाबा तव्हां लिखो। चए साईं 4-4 5-5 दफ़ा लिखियो आहे। मुंहिंजे साम्हूं मां तक़रीबन 1985 खां हिते मां टीचर आहियां। हिन वक़्तु ताईं मां इहा कंडीशन ॾिसां थो, थोरो ॾुख बि थिए थो। थोरो ख़ुदा जो ख़ौफ़ करणु असांखे बि आहे, ख़ुदा जो ख़ौफ़ रखूं था, असां अचूं था। पंहिंजो हिकिड़ो ज़मीर आहे इंसान खे, उस्तादनि खे हर शइ उस्तादनि जे मथां कई वेंदी आहे त बाबा नथो थिए। तक़रीबन 1600 जी इनरोलमेंट आहे। ॾिसो विच शहर जो स्कूल आहे, भरियल स्कूल आहे, को शक न आहे। ॿिया स्कूल बि आहिनि, उहे बि पंहिंजी महिनतूं कनि था, उते बि उस्ताद आहिनि, उते बि हेड टीचर्स पंहिंजो कनि था। तव्हांजे तवसत सां, तव्हांजे चैनल जे तवसत सां महिरबानी कयो, इहा ॻाल्हि असांजी अॻिते पुॼायो ऐं थोरो हेॾे थोरी नज़रसानी थिए, ख़ासि करे बाउंड्री वॉल ते। ग्राउंड फ्लोर ते ॾिसो छा हालत आहे। ॿार सुठा ड्रेसनि में साफ़ सुथरा लॻा पिया आहिनि, पर हालत अहिड़ी कंडीशन स्कूल जी अहिड़ी आहे जो हाणे छा ॿुधाइजे। मुख़्तलिफ़ असां तव्हांखे तकलीफ़ ॾेई करे वॾी महिरबानी आहे तव्हांजी क्लास असांजो जाइज़ो वरितो अथव। हिन वक़्तु तव्हां साइंस हॉल में बीठा हो। हाणे साइंस हॉल स्कूलनि जा बैकबोन्स आहिनि, मेन शयूं आहिनि। हिते ॿारु फोकस कंदो आहे। 9-10 जो ॿारु सम्झंदो आहे त तालीम कीअं पिराइबी आहे, उहो हाणे पाण खे हाणे सम्झंदो आहे त शयूं कीअं आहिनि, वाट इज़ वाट, हू इज़ हू जो जेको हिकिड़ो बुनियादु पवंदो आहे उन्हनि में। त इहे शयूं हाणे हिते ई इन्हनि खे जेकी इहे शयूं न मिलनि, वेहण जी जॻह मिले, कंडीशन इहा आहे जो हिकिड़ो ऑफिसर अचे थो चए थो हिते न वियो, हिते क्लास न हलायो, डेंजरस कंडीशन में। ॿियो अचे थो त चए न हिते क्लास हलायो ऐं प्रैक्टिकल बि करायूं था। कोशिशि था कयूं, तवकल बर ख़ुदा। दुआ कयो अलाह साईं इन्हनि खे हिदायत करे ऐं असांखे अलाह साईं हिमत तौफ़ीक़ ॾिए त हिते पंहिंजो तालीम ऐं सरगर्मी में सरअंजाम ॾियूं। असांजो सर ही पुराणो तारीख़ी स्कूल आहे जेकाबाद सेंटर जो तारीख़ी हैसियत रखे थो। इन में तक़रीबन जेके बि असांजा MPA MN आहिनि, जेके बि जेके हाणे वॾनि पंहिंजनि उहिदनि ते वेठा आहिनि या के MPA MN थी विया आहिनि बि हिन स्कूल मां तालीम पिराए विया आहिनि। पर मूंखे ॾुख इहो थिए थो, मां अफ़सोस सां चवणो पए थो त हिन तारीख़ी स्कूल खे माना हिन खे तवजो घटि ॾिनो वियो आहे। हमेशह असां बार पंहिंजो एजुकेशन वर्क्स वारनि खे लिखंदा आया आहियूं, पंहिंजे डिपार्टमेंट खे बि लिखंदा आया आहियूं। उनजे बावजूद बि असांजो तसली बख़्श कमु असां वटि हिते न थियो आहे। छा आहे, स्कूल खे न टर्फ-टाई लॻल आहे। ऐं हाणे असांजे स्कूल में एनरोलमेंट जेका थी आहे त असांखे 1600 खां मथे आहे ॿार आहिनि हिते।
जंहिंमें तक़रीबन 1200 1100 ॿार ईअं अचनि था अपन माना प्रेज़ेंट रहनि था। उन जे बावजूदि असांखे इहा ई हिकिड़ी शिकायत आहे त मां पाण जे DO साहिब खे बि बार बार इहो पंहिंजो रिमाइंडर कराईंदो आहियां। डायरेक्टर साहिबु आयो आहे रिसेंटली अॻे महीने, उनखे बि मां इहा रिक्वेस्ट कई साईं, असां उनखे मां पंहिंजा लेटर बि ॾेखारिया त असां बार बार तव्हां ॾे लिखियो आहे त असांखे वटि कमरनि जी शार्टेज आहे। कुझु कमरा आहिनि उनजी छिति किरी पई वञे त उहे असां ईअं कयोसीं जो त एतिरे कंडीशन में हुया जो त मां ॿार ट्रांसफ़र करे बरांडनि ॿाहिरि किथे विहारिया। उन में छा थियो त छितां ओचितो किरी पियूं। कुदरती असां पंहिंजो लुक आफ्टर कयूं था, बिल्डिंग खे ॾिसूं था त मां अंदाज़ो खणी करे मां ॿार पंहिंजा शिफ्ट कया। तंहिंजे बावजूदि उनखां पोइ मां तव्हांखे विज़िट कराईंदुमि, उनजी छिति किरी पई, हादसे खां बची वियासीं। असुरी असांखे ॾुख सां इहो चवणो पए त हीअ असांजी कंस्ट्रक्शन तमामु पुराणी 30-40 साल जी बिल्डिंग पुराणी आहे। हिन खे रिपेयरिंग थींदी आई आहे, हिन जी रिकंस्ट्रक्शन थिए। ॿीहर असांजा स्कूल ठहिनि, इदारा असांजा तबाह थी विया आहिनि। हिन जॾहिं बि बारिश पवे थी त असांखे वधि में वधि नुक़सानु इहो थिए थो त असांजी जेके हिन जी छिति आहे सभु लीक थी वञनि थियूं। उन में असांजा जेके बि सीलिंग फैन आहिनि उन्हनि जा जेके बि सर्किट आहिनि उहे ख़तमु ख़राबु। हर दफ़े ईअं बारिश में थिए थो, पर उनखां पोइ वरी असां हिनखे वरी मरमत कराए करे वरी असां हणूं था, वरी कयूं था। जेकॾहिं इहो प्रॉपर वे सां असांजो कमु थिए, छतुनि जो कमु थिए ऐं उनखे सवा टफ टाइल जो कमु थिए त जेकॾहिं इहा असां नुक़सानु असां बार बार इहे असां उन्हनि खे मुंहुं न ॾियूं। इहे छिति जो त सही मिड़ई असां वटि थी वेंदो आहे। जॾहिं बारिश पवंदी आहे न, मुकमल क्लास असांजा लीक थी वेंदा आहिनि, अंदरि विरांडनि में पाणी बीहजी वेंदो आहे, फर्नीचर अंदरि ख़राबु थी वेंदो आहे। असांजा छिति वारा पखा बिजली वारा, असांजी बिजली फिटिंग ख़तमु थी वेंदी आहे। इन में हाणे सर रिसेंटली असांखे 2022 में असांजा जेको 2019 खां वठी असांजो रिकंस्ट्रक्शन में हुया 7 क्लास हुया, उहे असां 22 में असां हैंड ओवर कयासीं। उहे बि असां घणो बार बार लिखत खां पोइ असांखे उन्हनि असांखे कंस्ट्रक्शन करे ॾिनी, मरमत करे ॾिनी। उन्हनि जो असांखे इहो ॾुख आहे त उनखां पोइ असां बार बार दीनमोहन सर्की साहिब खे असां चयोसीं। हिते साईं दादुल ख़ान ज़ोराणी साहिबु आयो, DC साहिबु, मां हुते शिकायत कईसीं। असांखे 2022 में बिल्डिंग हैंड ओवर कई आहे, अॼु ॾींहं ताईं असांखे न उन जा पखा मिलिया, न उन जी फिटिंग थी आहे। उते साईं DC साहिब जन सां मुख़्तियारकार अबूबकर सदाइव साहिबु हुयो, उन्हनि खे बि DC साहिबु चयो त बाबा दीनमोहन साहिब खे चयो त पंहिंजो हिनखे 1 महीने में पखा ॾे ऐं हिनखे फिटिंग हणी ॾे। शहर जो स्कूल आहे। मां दीनमोहन साहिब खे बार बार रिमाइंड कराईंदो आयुमि, पाण वियुमि, मां वटि में लेटर लिखियल आहिनि उहे, मां हिनखे बार बार उहे रिमाइंड कराईंदो आहियां। सर मां हुन सां मिलियो आहियां, मां सर तव्हांखे DC साहिब बि चयो हे शहर जो स्कूल आहे। गर्मी में अहिड़े टेम्परेचर में अॼुकल्ह ॾिसो था केतिरी गर्मी, जैकाबाद में रिकार्डी गर्मी हले थी। उन दौरान असांजा ॿार बग़ैर पखनि जे, हीअं जदीद दौर में बग़ैर पखनि जे, बग़ैर बिजली जे ॿार तालीम पढ़ाईंदा। उन्हनि खे माहौल जॾहिं सुठो न मिलंदो, ॿार छा पढ़ंदो अंदरि क्लास में? ॿार खे गर्मी जी कंदो, ॿार या उस्ताद ॾे तवजो ॾींदो या पंहिंजी पढ़ाई ॾे तवजो ॾींदो। अहिड़े नमूने सां सॼी माहौल ख़राबु थो थिए। थोरी ॻाल्हियुनि जे करे ॿार अचनि था, ॿार हाज़िर आहिनि। उस्ताद मां वटि माशाल्लाह टीचिंग फैकल्टी बेस्ट आहे तमामु। असां चाहियूं था, असां इहा बि रिक्वेस्ट कई आहे असां DO साहिब खे त असांखे इंग्लिश जा असांखे किताब ॾियो त बुक्स ॾियो, असां इंग्लिश मीडियम में 9th 10th जा क्लास हलायूं। मां इहा बि DO साहिब खे बार बार रिक्वेस्ट कंदो आहियां त पर उहे अनफॉर्चुनेटली असां वटि उहे बुक्स न मिली सघिया। असां वटि टीचिंग फैकल्टी बेस्ट आई आहे जेका हाणे IB जे थ्रू आया आहिनि, पर असांखे ॾुख इहो आहे त बिल्डिंग असांजी तमामु, तव्हांखे मां ॾेखारियां थो, विज़िट करायां थो, मुंहिंजा काफ़ी क्लास डैमेज लॻा पिया आहिनि। ऑडिटोरियम हॉल आहे जेको असांखे तमामु असांखे गैर निसाबी सरगर्मी थींदियूं आहिनि, ॿियूं असांजे करिकुलम सरगर्मी थींदियूं आहिनि, उते असां उनजे किथे कयूं असां, उहो असांजो सॼो डैमेज लॻो पियो आहे, ख़तमु उन जी छिति ख़तमु थी वई आहे। ऐं इन खां अलावा जेके बि स्कूल जो जेको हेठों तरो आहे उन में न हो आहे या मार्बल आहे, रूफ बि न आहे, सॼो ख़तमु लॻो पियो आहे। सॼो असांजो स्कूल डैमेज आहे। साइंस साल जी मां तव्हांखे कंडीशन ॾेखारियां जंहिंमें असां मजबूरनि एक्टिविटीज़ हलायूं था। असांखे ऑनलाइन मां एक्टिविटीज़ हलाईंदो आहे सर हुते, जेके में असांखे पाण असांखे SLD वारनि गवर्नमेंट ऑफ सिंध चयो आहे त असां उते तक मां तव्हां कंडीशन ॾेखारियां साइंस साल जी, एतिरी ज़बून आहे, एतिरा हुन में शिगाफ़ पइजी विया आहिनि त उते मां ॿारनि खे वेही असांजा उते ॿार पढ़नि था। इनखे कहिड़ो कॾहिं बि असांजो वॾो अणवणंदड़ वाक़ियो थी सघे थो, असां हिनखे फेस करे कीअं सघंदासीं? असां दहा ॾियूं था, हर हिक खे ॾियूं था, किथे क्लास हलायूं, किथे असां ॿारनि जा इहे असां
जेके इन प्रैक्टिकल हलायूं साइंस लेबोरेटरी में ज़ाहिरी आहे हिकु अहिड़ी प्रैक्टिस थींदियूं आहिनि उहे असां किथे हलायूं असांजा कंप्यूटर रूम आहे सर असां वटि कंप्यूटर असां वटि पुराणा पिया आहिनि इनखे तक़रीबन इन्हनि खे थी विया आहिनि 10 साल थी विया आहिनि पुराणे दौर जा कंप्यूटर उहे नाकारा थी विया आहिनि उहे सिर्फ़ु ॾेखार जे लाइ आहिनि कंप्यूटर ॿार चवनि था सर असांखे पढ़ायो पर हलो तव्हांखे मां उहा विज़िट कराईंदुमि त कंप्यूटरनि जी हालति छा आहे बिजली जेके पाणी मथां किरियो आहे छतनि में उहो असां कोशिशि कईसीं त इन्हनि खे बचायूं पर असां वस असांजो जेतिरो हुयो असां बचाए सघियासीं असांजा कंप्यूटर नाकारा पिया आहिनि पर उहे बि थर्ड एज जा आहिनि असां वटि उहे कम जा बि न आहिनि हाणे जदीद दौरु अची वियो आहे लेटेस्ट दौरु अची वियो आहे महिरबानी करे मां पंहिंजे वस वारनि खे चवां थो मां पंहिंजे जेके असांजा मेंबर साहिबान आहिनि जेके असां जा हिते पढ़ी विया आहिनि उन्हनि खे बि मां रिक्वेस्ट कयां थो त ख़ुदारा हे स्कूल टॉप ते हले थो जेकाबाद जो हिन खे तवजो ॾियो हिन खे थोरो डेवलप करण में तव्हां मदद ॾियो त असांजा जेके बि बुनियादी ज़रूरत आहिनि सहूलियत आहिनि वॉशरूम न आहे हेड़े सारे हिन जदीद दौर में वॉशरूम असां वटि न आहिनि हिकु ॿ वॉशरूम ठहियल आहिनि उहे असां छा हिन में जेके 1600 ॿार किथे हिन में करे सघंदा अहिड़े नमूने सां काफ़ी शिकायतूं आहिनि मिठे पाणी जी सहूलियत न आहे असां वटि असां हिकिड़ी रिक्वेस्ट कंदासीं त वस वारनि खे त महिरबानी करे असांखे जेके सोलर प्लान ॾिनो वञे छो जो असां वटि बिजली जेका बाजी नथी हले बिजली सदाईं असां वटि बंदि हूंदी आहे तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे सर बिजली जा इशूज़ आहिनि हिते जनरल ओवरऑल पाकिस्तान में आहिनि असांखे सोलर प्लान ॾिनो वञे ऐं असांखे पाणी जी सहूलियत पाणी जा हिकिड़ा प्लान हलाए ॾिना वञनि जेके असांखे ॿारनि खे असां ॾियूं ऐं माहौल सुठो उन्हनि खे ॾियूं जीअं ॿार पढ़नि ॿार अचनि था उस्ताद अचनि था उनखे माहौल असां ॾियूं सुठो ॾियूं जेकॾहिं सहूलियत ॾींदासीं इहे गुलनि जहिड़ा ॿार आहे इहे वधी करे अॻिते हली को ऑफिसर थींदा इन मुल्क जा हिकु सुठा हिकिड़ा फ़र्द थींदा नाज़रीन तव्हां जैकबाबाद ज़िले हेडक्वार्टर जे शहर जे मेल फीमेल स्कूलनि जी तव्हां सूरत हाल ॾिठी जंहिंमें हिकिड़ो हाई स्कूल आहे गर्ल्स हाई स्कूल आहे अल्लाह ख़ान जमाली उन खां अलावा मेंसफुल हाई स्कूल सॾियो वेंदो आहे छोकिरनि जो जेको उहो बि हायर सेकेंडरी स्कूल आहे उन जी बदतरीन जी सूरत हाल तव्हां ॾिठी उते न को फर्नीचर आहे न को इमारती खोट क्लासनि जी खोट आहे नियाणियूं 100 खां वधीक तादाद स्कूल जे ॿारनि जी हिकिड़े क्लास में वेही पढ़े त उहो हिकिड़ो इंतिहाई बदतरीन सूरत हाल आहे ऐं पीअण जे पाणी जी सहूलियत न हुजे बिजली जी सहूलियत न हुजे को सोलर सिस्टम न हुजे फर्नीचर जी सहूलियत न हुजे त इन खां वधीक ॿी कहिड़ी बदतरी चइजे सो जेकॾहिं सरकार तालीमी एमरजेंसी जी ॻाल्हि करे थी त पोइ ही उहा एमरजेंसी त नथी चई सघिजे न त उन ॿारनि खे बुनियादी सहूलियतूं बि उते न हुजनि वॉशरूम ठीकु न हुजनि उन्हनि खे का सहूलियत न हुजे स्कूल में ऐं उन खां अलावा जेके दर्सी किताब सरकार ॾिए थी उन में बि हिकिड़ी वॾी बदयानी जो अंसर नज़र अचे थो उनखे ठीकु करण जे लाइ बि सरकार खे हिन तरफ़ तवजो ॾियणी पवंदी ऐं लाड़काना डिवीज़न जो जेको डायरेक्टर आहे उनखे सरप्राइज़ विज़िट करणु घुरिजनि त जीअं सूरत हाल खां उहो वाक़ुफ़ु थी सघनि ऐं सिंध सरकार खे ख़ासि हिदायतूं जारी करणु खपनि त जीअं हिकिड़ो समझदार जेकॾहिं वज़ीर आला पढ़ियो लिखियो वज़ीर आला तालीम दोस्त वज़ीर आला ऐं तालीम वारो वज़ीर बि तालीम दोस्त पाण खे सॾाए त पोइ उन्हनि ते इहा ज़िमेदारी थी बणिजे त हिन सिंध जी तालीम जे लाइ उन्हनि खे ऊनो हुजणु खपे ऐं ॿारनि खे तालीमी इदारनि में उहो सहूलियतूं ॾियणु खपनि त जीअं उहे ॿार तालीम बहितर नमूने हासिलु करे सघनि प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़